कर गोराम ओके सुनो गोराम ने यार गोराम बा कम नथी करे यार गोराम है गुस्से नामुमकिन ज़फ़र अनवर जो प्लान करणो आ अगते वध ज़फ़र वेझा पवन गोराम गोराम गोही खाता निकरो बा हाणे सफ़ा कम नथी करे यार तू सदाई गोही हलाई ईंदो आहीं में यार नेड़ो न दे गोराम बस साणी थी वया मां निकराए तो के मरणो ना है जेकॾे माण्हू चेरो हूंदो त विढ़ंदो न मां हली तुंहिंजे कफन जो बंदोबस्त कयां थो तू भली वञ मां मोह ॾींदुसि सरदार चवे गोराम गुस्से नामुमकिन आहे जल्दी क्यों हिनखे अस्पताल खणी हलो अचो वठोसि गौर मुझे अंतर में जेके उल्हा आहिनि न दिल चवे थी त पाण हथियार खणी वही संघार खान जे सीने में ठोकिया मता गलती कई थव किबला सरदार भी कदे हथियार खणी वनी वढ़ंदा आहिनि छा बाकी मां छा जे लाइ आहियां सरदार गार्ड गोहर के हुकुम दे तो वनी संघार खान जे सीने में संगीनू ऐं गोलियूं पोखे मुंह पाजे अंतर जे उछल जी गाल कई नादान न चवंदा कयो नादान बाबा साईं छो न चवाए मां अकुल जो अकाबर सिद्ध में मुंह जड़ो मिलंदुई ॾिठो थम ईरानी सर्कस में तो जड़ो नचंदड़ भोलो मां बाह पकी वेठो आं ऐं तूं वरी चेड़ियाणी जूं ॻाल्हियूं थो करे बाबा साईं चंगाई चइजे ई न चंगाई जी मार ख़बर न चार ओच तो अची कड़कंदी ऐं गिची में पवंदी आ होॾां कासिम करंट ऐं ज़फ़र ज़मरक सरसी कयो बीठा आहिनि हेॾां वरी तव्हांजी मूं ते कावड़ अड़े हुननि असांजूं ॿ लांडियूं साड़ियूं ॿ ऐं हुननि जी हिकु लांडी खे बाहि लॻी आहे सरदार होॾां खोड़ दसिजी विया हेॾां कासिम करंट ईअं कर खयो बीठो आहे माठ कयो वेठा हुजो पाणे ज़फ़र वारा पुॼंदा संघार खान खे भला एक मर्द ऐं ॿिया न आया छा अलाए छो चयो त सभिनी कयुमि वरी चवेनि बार बार चवण बेइज्जती आ शहबाज खान जे चवण ते न अचनि त ॿीहर चवण बेइज्जती आ कासिम वारा पाणे संघार खान खे चूंडको घुमाईंदा ॿियो कमु कर सरकार मां टियों कम करण लाइ बि तयार आहियां टियों कमु मतलब जेको चवंदो पहिरियों ॿियों टियों चौथो सभु कम कंदुसि ॿियो तव्हां जेको चओ कासिम ऐं ज़फ़र खे न्यापो कर त थी वञनि इजो पता सरदार मां वरी एतिरो पंध करे वञी न्यापो ॼान वञ न त मुकूं हणी पेट में पर सभई मानियूं करे थो साईं ॿार जी जी के भला छा चवां न संगार खान जे बीठल फसल खे बाहि ॾेई अचनि समूरे खे हा समूरे फसल खे त सड़ी रख ते ऐं इहो संगार खान कंदे सड़े या वरी टक्कर खां तौबा ताइब थिए शहबाज खान सां खाउस खपुर खीसे में रखण बराबर आ रब जा लख शुक्र दवा फ़ाइदो ॾेई वई न त वॾी परेशानी हुई छो मां सतार ॾे वई हुयसि पर संदसि क्लिनिक बंदि हुई छो बंदि हुयसि लॻे थो त हलियो वियो आहे शहर अम्मा सतार हले वियो आहे क्लिनिक बंदि आहे घर बि न हुयो हिते बि न आयो आहे त शहर ई वियो हूंदो न मां ॾिसी थो अचां न दादा न न तूं आराम कर न त तुंहिंजी तबियत बिगड़ी वेंदी तूं न ॻाल्हाए ईअं न नाराज़ थी न ई कावड़ कर ऐं न कंहिंसां तिखो मिठो थी छो मां छो रकण लॻी आहीं तुंहिंजी तबियत ईअं थी वई आहे थोड़ी कावड़ तो करी त वठिजी तो वनी मूं लाइ
तुझी हयाती अज़ीज़ आ दादन पुट। हा दा सतार न चयो त कावड़ जज़्बात ऐं परेशानी तुंहिंजी सिहत लाइ ख़राब आ। खराब न पर खतरनाक पे चई। भाजी धाणो अड़ी भली आई है वे दादन भी ठीक आ। अच्छो सिज किथां उभरियो आ या मोहब्बत जो मींहुं वसियो आ? त सफ़ा मखण वांगुर थी ॻाल्हाई। मामी तो जड़ी मिठड़ी मामी किथां लभे? तूं अखियुनि में थी वे त वारे छपर ढकिया। मां सदको कुर्बान वञा इन कुर्बते। मां हिनखे चओ त हितां हली वञे। मुंहिंजी तबियत बिगड़े थी, चवीस त हली वञे। न पुट न, तू तबियत खराब न कर। धाणो ऐं असां परची विया आहियूं। अम्मा मामी खां रुठा किथे आहियूं? मां भला खाब थी ॾिसां छा कवल? चयुमि न त वञ, जेकॾहिं उथुसि त ओली थींदई। पहिरीं पाण त सोलो थी खट जे पाए सां ॿधल पाॾे वांगुर वेठो रंभी। धाणो ते थो रोब करी। धाणो धणकी आ धणकी न है। ही ॿई राज़ी थी वयूं आहिनि। तुंहिंजे राज़ी थियण जी ज़रूरत बि कान्हे का। निड्री हूंदे न त कवल ऐं शफ़न जो निकाह थी वेंदो। धाणो खे त दॿाए ॼण धाणो न धणकी आ। तूं मूंखे घटवधि थी चवे। दादन सां थी ईअं ॻाल्हाई। इहो दम दम सां न मिली सघंदुई। बोल दादा ॼण दो आ छा? दसियो पियो हूंदे दरवाज़े ते कड़ो खड़काए कवल वठी वेंदी सावे। रेस पाराम का पक ॾिनी आ। दादन लाइ ईअं थी चवे? हाँ तुंहिंजा आटा कढी कामन खे। दादन संभाल पाण खे। दादन सर हिकिड़ो त असां बि ढेरी कयो। पोइ मेहार खे तकलीफ़ वधी वई त निकिरी आयो। पोइ मां विढ़ंदे विढ़ंदे खेनि ख़ामोश कराए निकितुसि। हिकिड़ो न, सब ढेरी हुजनि गुलाम, सब ढेरी। तव्हां कोताही कई आहे तव्हां मुंहिंजे कर खां बची न सघंदो। वैसे जेका सज़ा वणाई साॾे, बाक़ी जो गोहराम दिलेरी सां न लड़ियो हुजे न, भले शूट करे छॾ। मूंखे हिन संगार खान खे, शहबाज खान खे झुकाइणो आहे। तव्हां संदसि माण्हुनि खे थधिड़ा कढी मोटिया था अचो। लॼाए मारियो आहे तव्हां संगार खान खे। हर दफ़े शिकस्त, हर चक्कर नाकामी। मूंखे कम करे ॾेखार गोराम, न त तूं न रहंदे। हाणे तव्हांजे हर तवक्को ते पूरो लहंदो गोराम। बाक़ी जहिड़े में हार जीत थींदी आहे रईस। मूं हिकु ॿी ॻाल्हि सोची आहे। कहिड़ी? शहबाज या संदसि पुट जवाद खान खे ताड़े शूट कजे त शहबाज जो शोर ई ख़तम। बाक़ी शहबाज हिकु मारींदो त असीं ॿ मारींदासीं। बाक़ी शहबाज जेका अॻराई कंदो न, उनजो थॾे ते जवाब मिलंदुसि। गोलीअ जो जवाब गोलीअ सां ॾींदे गोहराम कॾहिं बि न गुसंदो रहीस। गोराम, मां बि इहो ई चाहियां थो। जीअं वणई तीअं कर। मोहब्बत ऐं जंग में सभु कुझु जाइज़ आहे। मूंखे कामयाब नतीजो खपे। शहबाज खान झुके ऐं लीलाए त खेसि बख़्शिश न मिले। पोइ मेहार खे बि थोरो रहड़ कढो रहीस। मेहार खे? हा रहीस, मैदान ते लहे थो न, रुगो लेथड़ियूं थो पाए ऐं वरी ज़ोर अथसि मौला जे मेहर ते। मां मेहार खे सिकत ॾियां थो। रुगो अस्पताल मां फारिग थिए त कयां थो सिधो। तूं शहबाज खान आहीं,
उन्हनि जे साथियुनि जे मथां ईअं किर जीअं मिर्च ऐं टमाटर जे मथां पारो किरंदो आहे, पारो, ऐं हू लुसाटजी वेंदा आहिनि, लुसाटजी। घबरायो न रहिस, कोहराम सुझेन थो। एडा तोबा तोबा जे मल ॾिस त खट ते लेटे सोचन में गुम लगी पई आहे या पासा वारा आरस वेठी बने मुंह मलड़ी तो साया न ये ज़बानड़ी पची पई थई छा जो ये दोडा फाड़े वेठी ॾिसी ठगे ढोर जी भी करणी अथई सॼे घर जो कमकार रहियो पियो आहे हिनखे त ॾिस नवाबजादी थियो वेठी आहे। हा ये तो लगे जण बेचारी परीज़ाद हुजे पर पखेड़ियो आराम सा ख़ाबन जी दुनिया में गुम आ। उथी आणे छो अची तो सूंड मामा फाथी आया न मरे थी न मंझो थी छॾे गब्बर जी कंधीअ ते आहे तॾहिं बि अंध झेड़े खां सवा जीअ खे त सुख ई कोन अथई। अरे हेडा हा मथो फिरियो थई या माणे तावीज़ ॾेई वई थई जो पीता थई त सफ़ा अंधी थी वई आई जो सारा सा तो इए थी ॻाल्हाई उनखे सूंटी थी चवी। हा हाणे तुंहिंजो ख़ैर नाहे मौत मौत थी करी छो अची बुछड़ी थी आई इहो जेको टिम टिम करे साह थी खणी न इहो साह न रहंदई। साह खुदा जो आ सारा जो नाहे जो सहकी साणी थियां इज्जत ॾींदीअ त वठंदीअ जे न ॾींदीअ न त पंहिंजी जाइ ते हुज। आऊं चवाई थी अॼु तुंहिंजो आख़िरी ॾींहुं आहे अॼु बची न त ख़ुदा खे चइजां ॾिस त मुंहिंजो शर छा थी करे हिन ॾाइण मूंखे ॾाढो बेज़ार कयो आहे अॼु त मथो थी फाड़। चाची मूं मतलब मांदी आ बांदी न आहे मां भी ईअं करे सघां थी पर मूंखे ईअं नथो जुगाए तूं मूंखे खाराई कोन थी जो मुंहिंजे मथां सोटियूं थियूं लारे। भेण मूमल हे छाई तूं पुफी ते छोटी थी ओलाई अदा रब जाने थो मूंखे सोटी त हिन हण जी कई मां त खांस खसी आ मुंहिंजो त जीअण जंजाल करे छॾियो अथई। हाय अब्बा ओ मुंहिंजा संडलड़ा अब्बा हाय हाय अब्बा अॼु सोडल में ॾाइण सां न पको हिन ॾाइण सां ओ बि सफ़र वांगुरु थी वियो ऐं उहो बि ॾाइण खे कुझु न करे सघियो सफ़र ही अधो थी करे अब्बा अधो थी बचो हिन ॾाइण खां मां मूंखे मारे छॾे अॼु त। पुफी तूं भी कुछ ख्याल कर ही भी इंसान आ तंग ईंदो त तेवर बदलजी सघनि था। सुञाणा ॾाइण तो के सुञाणा ऐं मुले इलाही वटि वञी हाणे वरी हिन जे लाइ निखराए आई आई पक ई पक हाणे त गड़बड़ थी वई आहे ऐं सभु सुञाणी था। गड़बड़ पुफी कुछ ख्याल करे मुंहिंजी सगी भेण समझ जेकॾहिं ईअं समझंदे न त मां हिन घर में ॿीहर कोन ईंदुसि। ॻाल्हि ॿुध हाणे ॻाल्हि अथई सफ़ा न सफ़ा केॾो बि पंहिंजो पाण खे लिका पर ॻाल्हि ज़ाहिर थी वई आहे ऐं मुंहिंजा बि लफ़्ज़ यादि रख जेकॾहिं हिन जो ॾाइण जो पासो खणण अची थो त ही दर न टिपजांइ दर। हा सुञाणा न हिन मेसड़ी खे चङी तरह सुञाणासि न हिन कारा जादू कया आहिनि। हा पंहिंजे वस में न आहियो तव्हां केॾीमहिल कुझु था ॻाल्हायो त केॾीमहिल कुझु था ॻाल्हायो। हा अफ़सोस आ पुफी तुंहिंजी सोच ते सद अफ़सोस तूं हिन खे हेठि करण जे लाइ लिहाज़ जा लीका बादल ताड़ी वियो आहे शायद बादल के मारणो पइजी वियो न त नूरी हथन मां हली वेंदी। हींअर भी ख़बर न आहे नूरी ताईं पहुची न वियो हुजे। नूरी ताईं पहुतो
त वटस इज़राइल पहुची वेंदो। मतां पुराणो पलांद के हुजेसि न, का ॻाल्हि ज़रूर आहे जो घर ताईं पीछो कयो अथसि। मूंखे अस्पताल कंहिं पहुचायो, कंहिं बि पहुचायो। पहुतसि, हाणे हितां निकिरणु घुरिजे। डॉक्टरनि खां दवाऊं वठां, बसि पोइ घर में हुजां। घटि में घटि नूरी त मूं वटि महफ़ूज़ हूंदी। पोइ टैक्सी करे नूरीअ खे हुतां कढी वञां। हा, ईअं कयां, न त महिनत ज़ाया थी वेंदी। केॾी न ॾुख जी ॻाल्हि आहे, मूं महिल मज़लूम आहे। पर ना है मजलूम भाजाई, मुझे रूबरू चाची अम्मा सां गुस्ताखी थी करे। तू केर थींदो मूंखे? खामोश भाजाई, ही मुझे पी जो भी घर आ। मुझे सोट सोढल जे हवाले थियो। बस जा न ललकार बाजे शोलन के, न फूका दे किर के, बरी त हंडीअ में पाणी जिया बड़की वेंदी है भाजाई, बड़की वेंदी है। चाची मुझी मां वा ऐं मां जो बेड़ो पुट बेइज्जती बर्दाश्त न कंदो। कासिम, ज़फर ज़मरक आहे। खबर आहे मूंखे, खबर आहे त ज़फर ज़मरक आहे। मां बेवाजिबी कया न त मुंहिंजी हे निड़ी ऐं तुंहिंजी काती। बाक़ी चाची अम्मा जी इज़त ज़रब जंदी न त ज़रब जी वेंदी। सदको वञाई कासिम, मां कुर्बान वञा। ऐं है वाके अब्बा तो में करंट आहे, वाके करंट अथई अब्बा। अॼु जेका ॻाल्हि कई अथई लख जी कई अथई। ऐं पुट हुजनि त कासिम जहिड़ा हुजनि। बाक़ी ही ज़फरड़ो हाय हाय ज़मरक ज़मरक, हा ऐं मूं वारो सोढल, उहो बि इहे ई अब्बा ॾिठो। पुफी, माण्हू एतिरो ज़ुल्म करे जेतिरो केरु सही सघे। न कंदी चाची अम्मा ज़ुल्म, पर जेकॾहिं चाची अम्मा जे शान में का गुस्ताखी थी आहे त पोइ कासिम करनि था खाणे या मारे। चाचा ॾाढो ॻोल्हियोमांसि, न मिलियो। जेकर मिले हा न, मौत जो मज़ो चखायासां, पर लिकी वियो। केरु लिकी वियो? इहो मज़हर दादन जे ॾाढ ते शफन सां टक्कर पोखाई ॿ चकर मलह करे वियो आहे। हू पाण हिमत वारो आहे, दादन खुद हुन जे सहारे कुॾे थो। ये नाहे चाचा, नाहे ये। आहे ईअं। साम विहारियई त पहिरां कंहिं ॾिना, दादन गिरफ़्तार पे थियो त कंहिं संदसि मदद कई। इन ये मज़हर हाणे कंहिं कम सां गे निकिरी वियो हूंदो, जीअं न तूं थो सम्झी। ईअं नाहे। तूं असुल पक कई वेठो आहीं। शफन माइट माइट खां या रिश्तेदार रिश्तेदार खां डिॼंदो आहे। घोड़े कन बराबरि आहिनि। चाचा मूं तोखे मुद्दो ॾिनो आहे, जेकॾहिं हिन विच में तूं कुझु नथो करीं त पोइ तूं शफन खे सम्झी थो। उल्को न कर शफन, उल्को न कर। ॿई राज़ी थी वियूं आहिनि। ॿई केरु? शबाना ऐं कवल, ॿियो वरी केरु? राज़ी करे आई आहीं ॿिन्ही खे? अज़ ख़ुदि राज़ी थी वियूं। धाणो जो दाबो आहे का मज़ाक आहे छा? धाणो धणकी आहे, धणकी न है। बाक़ी दादन कुरके पियो, अहिड़ा ददका चाढ़ियामांसि जो उल्टियूं शुरू थी वियसि। तो ददका चाढ़िया ऐं दादन उल्टियूं कयूं। बाक़ी कुड़ थी चवां छा, धाणो डिॼे थी छा? धाणो धणकी आहे सौरभ, नि धणकी न है। हाणे पाण सॾे अची संग ॾींदो। चाची जेकॾहिं इएं न कयूं त मुंहिंजो नालो बि छफन आहे। छफन।
दी उते वञ मासी देर न कर। हाँ पुट मां हाणे थी वञा। या रब्बुल आलमीन मूंखे हिम्मत अता कर, नूरीअ जी जिंदगी ऐं इज्जत महफूज़ रखिजे रब्बुल आलमीन। हैदराबाद अस्पताल में नूरी खे भी दाख़िल कराया तो पंहिंजो इलाज भी कराया थो। मां सोचा तो ठीक थी वेंदुसि, हल्का धक्का आहिनि। नूरीअ जे दिमाग़ जी चकास कराए उते ई रही पऊं, धूड़ पाए वञी बादल। उते भी अची सघे थो। न बादल ईंदो हैदराबाद, पकड़जी न पवां तो औरत केरु आहे? न मुंहुं ॾेई वेंदुसि, उते किराए जो घर वठी मेहनत मज़दूरी कंदुसि। नूरी होश में आई तो शादी कंदुसि। होश में अचण खां पोइ मच्छरजी वञे त पोइ छा? गोली हिकिड़ी गिदुअ खां कोटड़ी पुल वटां धूअ दरिया में। सरदार ही हथ तो बधाए मगर मजबूर दातन के उन ॾींहुं बि गुज़ारिश करे वयसि, पर सम्झ में न आयो तोखे। ॻाल्हाई कीअं थो? सरदार सां तो ॻाल्हाई या मुंहिंजे के नौकर सां? 4 ॾींहं चांस करे पाण खे सरदार या वॾेरो तूं समझी? ही थींदो वॾेरो सरकारे। पगन होश कर। तूं न ॻाल्हाए गुंदड़ा, धक सां दिमाग़ जा धागा उॾड़ी वेंदई। बस सरदार बस। ख़बर आहे तुझी तहां फर्ज खां अर्श ते पहुचंदी आहे, पर जॾहिं दादन जी नंग ऐं नामूस ते आङुर कजंदी आहे, वटस लिहाज़ जा लीका न रहंदा आहिनि। लहे लाणो लस करे नास करे छॾींदो आहे, छो त दादन मौत आहे। मौत डरणो नाहे। बाराम खां न तूफान भरबो आहे त वॾा वण पटे पट ते सटे छॾींदो आहे। तूं बाराम खान जी औताक में बि बड़बड़ थो करी हलियो वञे था। वञा थो सरदार, वञा थो, पर मुंहिंजी हिकु ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾे। जेकॾहिं न शफ़न मूंखे मामूली नुक़सान बि पहुचायो त उहो मां तोॾां पाईंदुसि। हा तोॾां, ऐं उन खां पोइ थी सघे थो त मूंखां तव्हांजी हिन ओताक ऐं हवेली जो एहतराम विसिरी वञे। हा अचु क़ाबिल आहे। कना जी किबला। धरती तपाए त दादन जा पैर त बने त पैर खुपी न सघनि से। हुकुम किबला। धरती तपी ट्रामो पड़जी वेंदी ऐं दादन डानस कंदे किरी पजड़ी सड़ी वेंदो। जे न पजरियो त तूं पजरी पकोड़े पीर जे कब्रिस्तान में पहुची वेंदे। राज जो मामूली माण्हू तो गुस्ताखी करे हराम भित जबला गिरे त कुर्क भी बाहर नहीं दसे। भेण अदा पुफी घर में ना आहे छा? न अदा पाड़े में वई आहे। पर पाड़े में छो वई आहे? अदा मूंखे ॿुधाईंदी या मूंखां पुछी वेंदी, मर्ज़ी जी मालिक आहे। पर मूंखे लॻे थो त ज़हर जो बंदोबस्त करण वई आहे। ज़हर?
हाँ अदा मूंखे त ईअं थो कुखे ज़हर बि छा लाइ आणींदी? या मूंखे मारण लाइ या वरी को बहानो करे तोखे ऐं अधे क़ासिम खे बिगड़ाइण लाइ। मां सम्झुसि कोन भेण। अता काफ़ी भेरा ईअं करे चुकी आहे। कंहिं महिल अटे में कंहिं महिल पाणीअ में ज़हर मिलाए सोढल जी दिलि ख़राबु करण जे लाइ कंदी रही आहे त जीअं हू मूंखे मारे। हाणे सोढल नाहे त तव्हांजी दिलि ख़राबु करण जे लाइ को न को खुलम मचाईंदी। अल्लाह रहम कंदो भेण, तूं दिलि नंढी न कर। अदा ज़फ़र मूंखे कुझु वक़्तु अम्मा वटि रहण जी इजाज़त ॾे। भेण मां कीअं ॾियां? अदा तूं भरोसो कर, मां वाइदो थी कयां जीअं ई सोढल वापसि ईंदो न त मां हली ईंदसि। न भेण, मां इहा हाम नथो हणी सघां। छो अदा? भेण करे एॾी इज़त ॾिनी अथई, बाक़ी इहो अर्ज़ु नथो अॻाए सघी। ॾिस भेण, पुफी घर जी वॾी आहे। एॾो वॾो फ़ैसिलो रज़ामंदी खां सवाइ नथो करे सघां। मर्द आहीं अदा। इन में न मर्द न मुड़ुस माण्हू हुजण जी ॻाल्हि आहे, न बोज़दिली जी। बाक़ी छाजी आहे? हक़ जी, मालिकी ऐं वारसीअ जी। अवल पुफी पोइ कासिम, उन खां पोइ मुंहिंजो वस हलंदो। सुभाणे सोराब वारा का गड़बड़ करे विझनि त मां त उमिरि भर मयारी थी वेंदुसि न। न कंदा गड़बड़, जेकॾहिं कयूं त मां पाण हली ईंदसि। अदा अॻ में बि त वई हुयसि न, सोढल छॾियो हुयो त मोटी आई हुयसि। ॾिस, सोढल जो त पंहिंजो अख़्तियार आहे न। हाणे बि मोटे तोखे छॾे त छॾे सघे थो। अदा हिकु ॾींहुं हिकु राति जे लाइ अम्मा वटि छॾे अच। हा, इहो करे सघां, सो बि पुफी सां सलाह करे पोइ। रोज़ तो बेरे